नाज़रीन, क़ौमी असैम्बली जे इजलास में बजट ते बहस शुरू थी वियो आहे। अपोज़िशन अॻवान शहबाज शरीफ़ बजट ते बहस जी शुरुआत कंदे हुकूमत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾेई रहियो आहे मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? क़ौमी असैम्बली जो इजलास बजट इजलास 4 बजे शुरू थियो आहे। इजलास शुरू थियो इजलास में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ पारां बजट इजलास के बजट के हवाले सां पंहिंजी तकरीर जो आगाज़ किया। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो त जेकी बजट हिन वक्त हुकूमत पेश कई आहे उहा अवाम दुश्मन आहे। इन सां गॾोगॾु उन्हनि मुख़्तलिफ़ जेके बजट जा पॉइंट आहे उन हवाले सां पंहिंजो इज़हार ख़्याल कयो। इन मौक़े ते हुकूमती अरकान पारां शदीद गोड़ भी किया वियो ऐं एहतजाज भी किया वियो। हुकूमती अरकान इन हवाले सां जॾहिं शहबाज शरीफ़ तकरीर करे रहियो हो त उन वक़्तु शदीद नारेबाज़ी भी करे रहिया। जॾहिं त स्पीकर हुकूमती अरकान खे ख़ामोश रहण जी हिदायत कई, पर उनजे बावजूद भी हुकूमती जेके मेंबर आहे उन्हनि जो जेको इन हवाले सां गोड़ ऐं शोर शराबो जारी हो। बजट इजलास में जेकी सूरत हाल खे ॾिसंदे स्पीकर क़ौमी असैम्बली जी जेकी बजट इजलास जी कार्रवाई खे 20 मिंटनि जे लाइ मुलतवी कयो। हुकूमत ऐं अपोज़िशन जे विच में जेकी चीफ व्हिप जे तौर ते गॾियल तौर ते तइ थियो त क़ौमी असैम्बली जो जेको बजट इजलास आहे उहो 40 कलाकनि जी टोटल उन में डिबेट थींदी बजट ते, जंहिंमां 22 कलाक जेको आहे उहो 21 कलाक अपोज़िशन खे मिलंदा ऐं 19 कलाक हुकूमती जमातुनि जे इत्तेहादियुनि खे मिलंदा। हिन वक़्तु जेको बजट जो जेको इजलास आहे उनजी बहस जो आगाज़ बाज़ाब्ता तौर ते थियो आहे। बतौर अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ बि पंहिंजी तकरीर कई आहे, पर गोड़ ऐं शोर शराबे जे करे उहा तकरीर मुकमल न थी सघी ऐं स्पीकर असद कैसर पारां 20 मिंटनि जे लाइ इजलास खे मुलतवी कयो। मुदस्सिर, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।